तव्हांखे भलीकार चऊं था असां गुड 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 मॉर्निंग पाकिस्तान में ऐं असां सां गॾु असांजा महिमान मौजूद आहिनि ऐं जीअं त ब्रेक खां अॻु में मां तव्हांखे ॿुधायो त असांजा महिमान केरु आहिनि तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर शेयर था कयूं त अवामी तहरीक जा जेके सदर आहिनि यानी अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु असां सां गॾु मौजूद आहिनि ऐं उन्हनि सां गॾु नसीर मिर्ज़ा साहिबु असांजे जेको आहे हिन सेट ते मौजूद आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं सकाफ़त जे हवाले सां जेको आहे सुवाल कंदासीं तहरीकुनि जे हवाले सां पुछंदासीं असांजी सकाफ़त जेका हुन में रीतूं रस्मूं किथे स्टैंड कनि थियूं ऐं ॿियूं कुझु इंट्रस्टिंग शयूं आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाईंदमि पंहिंजे हिननि महिमाननि जे बारे में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम। भलीकार तव्हां मुंहिंजे शो में आयो। वेलकम। मां जेको आहे सुवाल ठाहे आई आहियां ॿिन्ही जेको आहे पंहिंजे महिमाननि लाइ ऐं उहो इंट्रस्टिंग सवाल इन करे छो त सभई तव्हांखे ॾिसनि था ॿुधनि था हिकिड़ो जेको आहे उहो इमेज जेको हूंदो आहे उहो ठहियल आहे पर उन खां अलावा बि ज़िंदगी जा इलाही ख़ूबसूरत पहलू हूंदा आहिनि त उन्हनि ते बि जेको असां ॻाल्हाईंदासीं। अच्छा तव्हां जेके बि सियासी माण्हू हूंदा आहिनि उहे कोशिशि कंदा आहिनि त मुआशरे में तब्दीली अचे ठीकु आहे ऐं मुआशरे में जेकॾहिं मुआशरे जी ॻाल्हि कजे थी त उन में औरतूं जेके आहिनि मुआशरे जी अधु पॉपुलेशन औरतुनि ते आहे त औरतुनि खे जेकॾहिं असां एम्पावर न कंदासीं या औरतुनि जे किरदार खे असां फ़ाल न कंदासीं त पोइ कीअं जेको असांजो मुआशरो जेको अॻिते वधंदो। सोभा बिल्कुलु सही पिया चओ तव्हां। औरतुनि खे एम्पावर करण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो औरतुनि खे एम्पावर करण जो तरीक़ो इहो आहे त रुॻो तकरीरूं कजनि नारा हणजनि उन्हनि खे लेक्चर्स ॾिजनि एजुकेट कजे ॻाल्हि कजे त तव्हांखे एम्पावर थियणु खपे। ॿियो आहे त प्रैक्टिकली तव्हां पंहिंजे घर खां ऐं पंहिंजे हल्के अहबाब खां शुरूआति कयो औरतुनि खे एम्पावर करण ऐं सॼी दुनिया में एम्पावर करण जो जेको सभ खां बहितर तरीक़ो आहे सो आहे फाइनेंशियल एम्पावरमेंट यानी जेसीं उन्हनि वटि इख़्तियार न आहिनि पैसे ख़र्च करण जा पंहिंजे ऐं पंहिंजे आस पास जी ज़िंदगी जे बारे में फ़ैसिला करण जा तेसीं उहा एम्पावरमेंट आई कान्हे। तंहिंजे करे घटि में घटि जेसि ताईं मुंहिंजो या मुंहिंजे घर जो तालुक़ु आहे त मुंहिंजो वालिद साहिबु उहो पहिरियों माण्हू आहे पंहिंजे ॻोठ में जंहिं पंहिंजे ॾाॾनि सां ॾाॾियुनि सां विढ़ी मुंहिंजे पुफियुनि खे हुरनिसा खे ग़ुलाम फातिमा खे पढ़ायो पंहिंजे धीअनि खे पढ़ाई। असांजे घर में सोभिया तव्हां यकीन कंदव या न त असांजे घर में हिकिड़ी बि शादी अहिड़ी नाहे थी जंहिंमें छोकिरी जी मर्ज़ी न हिकिड़ो चइबो आहे छोकिरी खां कंधु धोइण जी मर्ज़ी वठिजी आहे उहा न यानी छोकिरियुनि पाण पीउ खे ॿुधायो आहे या माउ खे ॿुधायो आहे त असीं फलाणे छोकिरे खे पसंदि कयूं थियूं उहो मूंखे पसंदि करे थो उन सां शादी। मुंहिंजी समूरनि भेणनि जी मुंहिंजी भाइटियुनि जी भाणेजनि जी मुंहिंजे ॿियनि कज़न्स जी धीअनि जी सभिनी जी शादी ईअं थियल आहे। उन खां अलावा घर में असांजे हर औरत खे इजाज़त आहे जॉब करण जी। अम्मा पाण टीचर बि हुई फनकारा बि हुई मुंहिंजूं पुफियूं परफॉर्म बि कंदियूं रहियूं आहिनि म्यूज़िक परफॉर्म कंदियूं रहियूं आहिनि। अम्मा ड्रामा आर्टिस्ट बि हुई मुंहिंजी भेण लेक्चरर रही आहे मुंहिंजी ॿी भेण इंजीनियरिंग जी ग्रेजुएट आहे लेक्चरर आहे ॿी भेण मुंहिंजी टीचर रही आहे सभु जॉब्स पिया आहिनि। मुंहिंजी वाइफ जॉब करे थी मेडिकल डॉक्टर आहे ऐं उन खां अलावा एज़ ए टीचर पढ़ाए थी। तंहिंजे करे एम्पावरमेंट असांजे घर में या सिंधियाणी तरीक़े SG ST उहो त सॼी एशिया में एवरीबडी नोज़ त जेका वॾे में वॾी पॉलिटिकल तंज़ीम आहे सिंधियाणी तहरीक उनजी हर औरत खे एम्पावरमेंट जी आगाज़ ई उनजे घर खां कबो। अच्छा तव्हां ॻाल्हि कई फाइनेंशियल एम्पावरमेंट जी जंहिंमें पैसो ख़र्च करणु पर जॾहिं पैसो हूंदो तॾहिं त ख़र्च करे बिल्कुलु मूं चयो इहो पे मूं ख़र्च करण वारो न चयो मूं चयो जनरेट करणु पैसो औरत पैसो। अच्छा हुन में वरी ॿ ॻाल्हियूं बि थियनि हिकिड़ियूं असांजे ॻोठ में घणो करे माण्हू पाण वेठा आहिनि होटलुनि ते मर्द उहे वेठा चांहि पीअनि औरत वेठी ज़मीनुनि में लाभारा करे पोइ उहा जनरेट त करे थी पर उनखे ख़र्च करण जो इख़्तियार न आहे। ख़र्च करण जो इख़्तियार रुॻो इहो आहे त ॿ कुकड़ियूं वठी अचे उन्हनि खे आनंद ते विहारे ॿचा वॾा करे खपाए ॿियो भर्त भरे बाक़ी पैसा मर्द खणी वेंदो सिधो ज़मीनदार खां वठी न जनरेट बि करे माना पैसा कमाए बि पाण ऐं उनखे ख़र्च करण जो इख़्तियार जॾहिं वटिसि हूंदो तॾहिं एम्पावरमेंट। अच्छा मां हिकिड़ो किताब थी पढ़ां ऐं उन में जेको आहे कल्चरल रेवोल्यूशन जे बारे में लिखियलु हो चीन जे सकाफ़ती इनकलाब ऐं उन में इहो लिखियलु हुयो त हर इस्तेमालु पिया कनि त चीन में जेको आहे जेका तब्दीली आई या उहे अॻिते वधिया या कामयाबी जेको आहे उहा हासिल करण लाइ सकाफ़ती इनकलाब जेको आहे उहो तमामु वॾी हैसियत ऐं अहमियत रखे थो। तव्हां छा था सम्झो की उनखे केतिरो जेको आहे उहो कंहिं बि मुआशरे खे तब्दील करण लाइ या हिकिड़ो कामयाब या हिकिड़ो मज़बूत मुआशरो ठाहिण लाइ सकाफ़ती इनकलाब जेको आहे उहो हैसियत हाणे जेको चीन जो सकाफ़ती इनकलाब आहे उन में जेका लेफ्ट ओरिएंटेड हल्का अहबाब आहे प्रोग्रेसिव जेके एलिमेंट्स आहिनि उनखे तमामु एप्रिशिएट था कनि ऐं जेको वेस्टर्न वर्ल्ड आहे उहो वरी चए थो त उहो थोरो ज़ालमाना हो तंहिंजे करे उहे मुखालिफ़ राय था रखनि पर जेके प्रोग्रेसिव ऐं लिबरल माण्हू आहिनि से पसंदि था कनि उन में सकाफ़ती इनकलाब में रुॻो लिटरेचर ऐं म्यूज़िक या आर्ट जी ॻाल्हि कान हुई उन में हुई त पॉलिसी मेकिंग ते
हेठनि क्लासिस जा माण्हू अचनि, बिल्कुलु मथियनि तबक़नि जे माण्हुनि खे पोइ ते हटाए हेठनि तबक़नि जा माण्हू अची फ़ैसिला कनि ऐं उन्हनि रिवायतुनि खे तब्दील कजे। लेक्चरर बि उहे थियनि, पॉलिसी मेकर्स बि उहे थियनि, पॉलिटिशियंस बि उहे थियनि, थिंक टैंक्स बि उहे थियनि। हाणे जेकॾहिं इन जो इहो आर्टिफिशियल कबो राति विच में त उन जा कॉन्सिक्वेंसिस थोरा ॾुखिया थी सघनि था। माना अॼु सोबिया साहिबा खे हटाए जेकॾहिं पाण चऊं त नंगर पारकर मां या वारह मां या कोट ग़ुलाम अहमद मां अची का छोकिरी विहारे ऐं सुभाणे खां प्रोग्राम गुड मॉर्निंग उहा शुरू कंदी, कल्चरल रिवोल्यूशन था आणियूं, त इहो थोरो ऑकवर्ड थी वेंदो। उहा पहिरीं कॉप अप न करे सघंदी, एडजस्ट न थी सघंदी। पर जेकॾहिं ग्रेजुअली कंदासीं, पहिरीं तव्हांखे असिस्ट करे 2-3 महीना उहा छोकिरी नंगर पारकर जी पहिरीं अची ॾिसे ऐं पोइ ग्रेजुअली मथे अचे, त जेकॾहिं राति विच में पाण औरतुनि खे, ॿारनि खे, पुठिते पियल माण्हुनि खे मॉडर्नाइज़ करे चवंदासीं अॼोकी राति जेका असांजी न्याणी शाहपुर चाकर में वेठी आहे, असां यकदमि अची 5 स्टार होटल में अची म्यूज़िकल प्रोग्राम ते अची स्टेज ते परफॉर्म करे ॾुखियो आहे। ग्रेजुअली खणी अचिबो त उहो करे सघिजे थो ऐं तमामु ज़रूरी आहे। सकाफ़ती रेवोल्यूशन सिंध में आणण खां सवाइ ऐं पाकिस्तान में आणण खां सवाइ असीं घुर्बल नतीजा हासिल न करे सघंदासीं। हिकिड़े मख़सूस तबक़नि जा माण्हू असांखे हमेशह रूल कंदा रहंदा ऐं हमेशह असांजूं पॉलिसीज़ उहे ठाहींदा रहंदा। बिल्कुलु। अच्छा, मां तव्हांखे इहो पुछंदमि, जीअं हिननि ॻाल्हि कई हीअं त जेकॾहिं हिकिड़ी मिसाल हिननि फिट इन कई त कंहिं जेको आहे माई खे असां वठी था अचूं सकाफ़त जे हवाले सां, छो न कंहिं मॉडर्न छोकिरी खे जेका हुन मुआशिरे जो सकाफ़ती मुआशिरे जो हिसो आहे उनखे इहो चइजे त उहा उन सकाफ़त खे जेको आहे पंहिंजे अंदरि अपनाए करे अॻिते खणी अचे त इहो वधीक कामयाबु न थींदो? ॾिसो, सवाल थोरो ॾुखियो आहे। अयाज़ हेॾा जीअं चइबो आहे हेॾा बाहि पई ॿरे, हेॾा पाणी पियो वहे, हेॾा शोलो, हेॾा शबनम आहे। ऐं रुगो हिकिड़ी ॻाल्हि जेका अयाज़ सां तव्हां जे ॻाल्हि खे छेड़ी, त असांजो जेको सिंधी कल्चर आहे उहो असांजी औरत खे केतिरी अहमियत थो ॾे। छो त मूं कल्चर जी ॻाल्हि कई ऐं असां सोबिया बाबा हिकिड़ी 5000 साल तहज़ीब जा वारिस आहियूं। इट इज़ डिक्लेयर्ड त असीं हिकिड़ो तमदुन ऐं तहज़ीब याफ़्ता क़ौमुनि में शुमार थियूं था जंहिंजी मदर टंग सिंधी आहे। पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ तोखे अहिड़ो साहु ॾींदी ॿी ॿोली किथे, त इहो त क्लियर आहे त असीं मुंहिंजे दड़े जा सिंधी आहियूं, दरावड़ आहियूं, जैनियन असांजी जेका आहे असां हिन धरतीअ सां वास्तो आहे। हाणे असीं पंहिंजी धरतीअ जी औरतुनि जो ज़िक्र कंदासीं त असांजे सिंधी मुआशिरे में बेशक त फ्यूडल आहिनि, पीर आहिनि, मीर आहिनि, जिन हिकिड़े मिल्कियतुनि जे विरासत जे तसलुत तहत पंहिंजनि औरतुनि खे हिकिड़े कोटनि में बंदि करे रखियो, इहो तय आहे। पर इहा सिंध कान्हे, इहो असांजो कल्चर कोन्हे। असांजो जो कल्चर आहे उहो असांजो रूरल बेस्ड कल्चर सां असीं बिलोंग कयूं था। असां एग्रीकल्चरलिस्ट, दरियाए सिंध सां सैराबी करण वारा। हाणे तव्हांखे दावा सां थो चवां, अयाज़ मूंखे यकीनन सेकेंड कंदो, त औरत जी ज़िंदगी ऐं मर्द जी ज़िंदगी हिकिड़ी शादी जे बंधण सां शुरू थिए थी। ऐं सिंध जे रीतुनि जे रस्मुनि खां उनखे अहमियत ईअं ॾींदुसि त तव्हां ॾिसंदो त जॾहिं कुंवार ऐं घोट लाउन ते अचनि था त हिकिड़ी खारक औरत खे ॾिनी थी वञे। उन खां पहिरीं उनजी साली बीठी आहे जेका ॾावण झलियो बीठी आहे, हिकिड़ो धाॻो आहे ऐं उन मर्द खे ॿुधाइणो आहे त हीअ केॾी पावरफुल शइ आहे जंहिंसां तुंहिंजो अक़द पियो थिए, जेका तुंहिंजी लाइफ पार्टनर पई थिए, उनजी तोखे केतिरी इज़त करणी आहे। उहो धाॻो न कपींदो ऐं पूचा ॾिठम पेर ढकण मथे ढोल जा, भिटाई थो चवे। भिटाई असांजे कल्चर में अची वियो हलियो त हिकिड़ी फैली रखंदा, घोट अंदरि ईंदो, ढकणंदो, फैली न टुटंदसि त माना उहो मशकूक थी वियो। पूचा ॾिठम पेर ढकण मथे ढोल जा, मूं सम्झो तंहिं वेर कोजी कंदो परियड़ी। माना हीअ जेको कुंवार आहे न, इन जो एतिराम न कंदो, इज़त न कंदो। इन करे हुनखे मर्द खे घोट थियण जे लाइ पहिरियों त पंहिंजो पाण खे अहल साबित करणो पवंदो हिकिड़े मर्द जी हैसियत, पर हुनखे औरत जी हाकमियत खे मञणो आहे ऐं अॻिते थो हलां। ॾावण टोड़ियो हीअ सिंधी समाज जे, सिंधी सकाफ़त जे, शादी जे रस्मुनि जी, जंहिंसां हिकिड़ी नई ज़िंदगी जो आगाज़ थिए पियो। हुनखे ॾावण टोड़णो आहे, ढकणी भञणी आहे। उन खां पोइ जेको असुलु इम्तिहान आहे उहो त लाउन जी सेज ते आहे। त हूअं त औरत घणी शाह आहे, कुंवार आहे, छुई मुई थी वेठी आहे, हुनखे ख़बर आहे त हुनजी डोमिनेशन हुनजो मर्द आहे। पर जॾहिं छुआरो हुनखे ॾिनो वियो ऐं हुनखे चयो वियो त बाबा हिनखे एॾो त मज़बूतीअ सां कर जो जेतिरी ताक़त हुन में उहो अप्लाए करे, ऐं कॾहिं कॾहिं मर्द खे सरेंडर करणो पवंदो आहे, छो त हुनखे हिकिड़े हथ सां उहा मुठ खोलणी पवंदी आहे जंहिंमें अंदरि छुआरो आहे, ऐं हिकिड़ी मुठ सां हुनखे उहो जॾहिं न खोले सघंदो आहे त हुनखे सरेंडर करे चवणो पवंदो आहे त मूंखे तोखे हीअ वठी ॾियणो आहे, मूंखे हीअं वठी ॾियणो आहे।
त मुंहिंजे चवण जो रुगो मक़सदु इहो त जंहिं कल्चर जा असीं बिलोंग करियूं था, जेको वादी महराण जो ऐं सिंध जो कल्चर आहे, उन असांखे औरत जे एतिराम में उनजी सुपरमेसी असांखे ॾेखारी आहे त बाबा ताक़त जेका तुंहिंजी आहे न, जीअं तूं हुनजो सुहाग आहीं त हू तुंहिंजी ताक़त तुंहिंजी औरत आहे।